शिकारपुर के कच्चे में धाड़ेलन खिलाफ मरहलेवार ऑपरेशन जो तैयारियों मुकम्मल कई वयूं आहिनि। एसएसपी शिकारपुर तनवीर तुनियो चयो आहे त धाड़ेल कच्चे में ही मौजूद आहिनि, इहे फरार न थिया आहिनि। शिकारपुर जिले में हाणे अमन कायम करायो वेंदो। शिकारपुर के कच्चे में मुखबिन की बाजियाबी लाइ कार्रवाई दौरान 2 पुलिस एहलकारनि ऐं फोटोग्राफर की शहादत बाद कच्चे में ग्रैंड ऑपरेशन जो तैयारियों कई वयूं आहिनि। गढ़ी तेगो बेस कैंप ते पुलिस की नफ़री में इजाफ़ो कयो वियो। एसएसपी तनवीर तुनियो चार्ज संभालण बाद पहिरियों भेरो गढ़ी तेगो बेस कैंप ते पहुची ऑपरेशन के इंतजामन जो जायजो वरतो ऐं मौजूद पुलिस ऑफिसरन से सलाह मशवरा कया। इन हवाले से एसएसपी शिकारपुर तनवीर तुनियो चयो आहे त धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन लाइ नई हिकमत अमली जोड़ी वई आहे। मरहलेवार ऑपरेशन कयो वेंदो। जदीद बख्तरबंद गाड़ियों ऐं हथियार पहुंची चुका आहिनि। का डिले कोन थी आहे, सब शयूं पंहिंजे जगह ते मौजूद आहिनि ऐं ॾोहारी हिते तव्हां घणनि सालनि खां रहियल पिया आहिनि। हिते मेरे ख़्याल 10-15 साल त जेसिताईं मूंखे मेमोरी आहे त हिते आहिनि। मसइले वारी जॻह ई आहे, हिते ई हूंदा, हीअ बि हिते आहिनि, असीं बि हिते आहियूं। इंशाअल्लाह तमामु वॾी क़ुर्बानियूं ॾिनियूं ज़िंदगी में, काफ़ी सारा असांजा ॾिठासीं, पुलिस जा जवान इलाही सारा शहीद थिया। उम्मीद इहा आहे त हिन खे जल्दी ऑपरेशन खे असां सक्सेसफुली वाइंड कंदासीं ऐं वाइंड अप करण खां पोइ तव्हां हिन जा रिज़ल्ट ॾिसंदव। असां सिर्फ़ु कमु उहो कंदासीं जेको हिकिड़ो कानून जे दायरे में अंदरि हूंदो ऐं नंबर 1, नंबर 2 जंहिंजो रिज़ल्ट बि को अचे। कुझु सालनि खां पोइ ॾिसो था ऑपरेशन थियनि था, उनजा नतीजा सुठा नथा निकिरनि। उम्मीद आहे त इहे कामयाबु असां हिकिड़ो ऑपरेशन अहिड़ो कंदासीं जंहिंजो मुस्तक़िल हूंदो, जंहिंजो मुस्तक़िल हिन जो हल करिणो। मुस्तक़िल अगरि हल न करे सघियासीं त पोइ इहा असांजी नाकामी थींदी। भली कुझु ॾोहारी असीं इनके गिरफ़्तार कयूं, कुछ मुक़ाबले में मारिजी भी वञनि, पर उनके बावजूद भी जेसिताईं मुस्तक़िल हिन जो हल न कढंदासीं तेसिताईं इहो मसइलो 200 कराची खां आहिनि। स्नाइपर राइफल्स समेत ॿिया काफ़ी सारा मॉडर्न गैजेटरी जे ज़रिए जेको आहे हिन दफ़े इंशाअल्लाह प्लैंड ऐं सुठो ऑपरेशन